सुञाणप उन्हनि जी सकाफ़त, रहणी कहणी ऐं ॿोलीअ सां थींदी आहे। ॿोलियूं क़ौमुनि जी बका जो हिकु ज़रियो हूंदियूं आहिनि। 1999 में यूनेस्को पारां 21 फेबरवरी खे ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मुक़ररु कयो वियो ऐं हिन ॾींहं ते दुनिया जूं क़ौमूं संदनि ॿोलियुनि जी बका, तरक़ी ऐं आईंदे लाइ मुख़्तलिफ़ सेमिनार कराईंदियूं आहिनि। सिंधी माण्हू बि हिन आलमी ॾींहं ते पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत ऐं उनसियत जो भरपूर इज़हार करे मल्हाईंदा आहिनि। सिंधी दुनिया जे चंद क़दीम ॿोलियुनि मां हिकु आहे, जंहिंखे पंहिंजी शाहूकार सकाफ़त जो वसीउ पस मंज़र ऐं लोक अदब आहे, जेका सिंधु सभ्यता जे मुख्य ऐं मयारी ॿोली शुमार थिए थी। हीअ ॾखिण एशिया जे क़दीम वतन सिंधुअ जे असलोकनि रहवासियुनि जी ॿोली आहे। हिकु अंदाज़े मुताबिक़ हिन वक़्तु दुनिया में सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो तइदादु लॻभॻि 6 करोड़ थींदो। नंढे खंड में बरतानवी राज दौरान 1853 ईस्वीअ में अंग्रेज़ हुकूमत सिंधी ॿोलीअ जी सूरत ख़तीअ खे मयारी सूरत ॾिनी ऐं उनखे जदीद तरबियती ऐं दफ़्तरी इस्तेमाल लाइ पधिरो करायो। कंहिं बि ॿोलीअ जी तरक़ीअ जो दारोमदार सओं सिधो जदीद मीडिया ऐं टेक्नोलॉजीअ में तरक़ीअ ज़रिए ई मुमकिन आहे। सिंधी ॿोली टेक्नोलॉजीअ जे हिन दौर में तरक़ी करे रही आहे। हेसी ताईं गूगल जे तर्जुमेकारीअ वारे सिरिश्ते में तमामु बहितरीन नमूने कमु करे थी। उन खां अलावा आईफोन ऐं एंड्रॉइड स्मार्टफोननि में पिणु सिंधीअ जा कीबोर्ड ठहियल आहिनि, जंहिं जे ज़रिए असां आसानीअ सां सिंधी लिखी ऐं पढ़ी सघूं था। सिंध में ॿोलीअ लाइ सरकारी तोड़े गैर सरकारी इदारा ॿोलीअ जी डिजिटलाइज़ेशन ते कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें सिंधी OCR शाह जे रिसाले समेत मुख़्तलिफ़ सिंधी किताबनि जी डिजिटलाइज़ेशन, सिंधी सॉफ्टवेयर, वेबसाइटूं ऐं मुख़्तलिफ़ एप्लीकेशनूं ठाहियूं वयूं आहिनि। सिंधी ॿोलीअ जा हिन वक़्त ताईं सिंध में 10 खां मथे टेलीविज़न चैनल पंहिंजी ॿोलीअ जी आबियारी कनि था। गॾोगॾु सवें सिंधी अख़बारूं, मैगज़ीन ऐं रिसाला पिणु छपिजी पधिरा थियनि था। उन बावजूदि सिंधी ॿोली पिणु ॿियनि ॿोलियुनि जी ख़तरे खां ख़ाली नाहे। अक्सर प्राइवेट स्कूलनि में सिंधी नथी पढ़ाई वञे, जंहिंजे करे असांजा ॿार सिंधी लिखण पढ़ण तोड़े ॻाल्हाइण खां परे थींदा वञनि था। ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ असांजा अक्सर सिंधी वालदेन पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हि ॿोल नथा कनि। नतीजे तौरु नओं नस्ल ॿोलीअ खां परे थी रहियो आहे। असांजो उहो ई नओं नस्ल सुभाणे जॾहिं सिंधी ॻाल्हाइण खां इनकार कंदो त सिंधी ॿोली जा ॻाल्हाईंदड़ घटिजी वेंदा ऐं सिंधी ॿोली आहिस्ते आहिस्ते पंहिंजो वजूद विञाए वेहंदी। नारायण श्याम जे हिननि लफ़्ज़नि जियां त अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली।